ॾिसो तव्हां एॾो ज़ुल्म बर्बाद बाबा ज़ुल्म ही लॻो पियो आहे। हीअ हाणे तव्हां पाण ॾिसो, हीअ पाण 450 रुपया मण, ऐं हीअ जेको आहे जेको कंहिं कम जी कान्हे, इहा माना 700 रुपया मण पिया करनि। हाणे साहिब आली काठी 500 रुपया वञे जे शहर मां वठूं था त इहा असांखे 700 रुपया मण था ॾियनि। हाणे तव्हां पाण सोचो त हिन जे केॾी नाइंसाफ़ी लॻी पई आहे। गवर्नमेंट खे सोचणु खपे त बाबा हिन जो कुझु सही रेट कनि त हर इहे ज़मीनदार खे कुझु फ़ाइदो मिले। ऐं तव्हां पाण सोचे ॾिसो हाणे कहिड़ा रेट महांगा लॻा पिया आहिनि। अच्छा आबादी लहे थी पोइ तव्हांखे हिन में कोई बचा पैसा बाबा बचनि बचे कुझु कोन थो हिन मां। हाणे 405 ते हाणे 14,000 15,000 रुपया भाण जी ॿोरी लॻी पई आहे। हाणे छा बचंदो? इहे 17 अरिड़हं महीना कमां थो बीहे। इन में मिशन जा पाणी आहे, मिशन जो पाणी आहे, मिशन जो पाणी आहे, पैसनि जो पाणी आहे हिते। ऐं उहो असीं छा करे सघूं हुन में। अच्छा जॾहिं तव्हां हीअ कमां थी आबादी लॻाई तॾहिं तव्हांखे कहिड़ियूं उमेदूं हुयूं तव्हां न्याणी बाबा उहो सभु हर शइ हिननि का शइ कान छॾी आहे। हर शइ माना हिन तबाह करे छॾी आहे। का शइ कान छॾी आहे हिननि। ऐं हिननि खे सोचणु खपे। अच्छा कमां जो रेट तव्हांखां ही पिया अचनि खंड जे रेट में खंड को फ़र्क़ु कोन पियो आहे। खंड जो 2 नीला ईंदा त वरी 8 ॾींहं खां पोइ वरी 10,000 रुपया कटो लॻो पियो आहे। 200 रुपया माना किलो हले पई। उहा उन ते का टैक्स न को पाबंदी का शइ कान्हे, केरु पुछण वारो कोन्हे को। बाक़ी हिन शइ ते सभु को पुछण वारो आहे, छो की ग़रीब माण्हू था पोखीनि उन करे। तव्हांजो मुतालबो कहिड़ो आहे? मुतालबो इहो आहे त माना कुझु रेट वधाए हिननि जो। तक़रीबन घणो करणु खपे रेट? तक़रीबन जो रेट थियणु खपे 600 रुपया मण। 600 रुपया मण थियणु खपे। अचो हिकिड़ो ॿियो मज़दूर बीठो आहे, उनखां अची पुछूं था उनजो छा चवणु आहे। नालो छा आहे तुंहिंजो भाउ? परवेज़। तूं हारी आहीं हिते? जी हाँ। अच्छा पोइ हीअ सारियूं पोखियूं हींअर कमु लेबो तव्हांखे कुझु बतो आहे या न? न असांखे पतो कोन्हे। हींअर बि 2200 रुपया मण हलियो पियो सरियुनि जो। छा बचंदो हींअर? ऐं कमंद में भला आसरो आहे न? उन में बि आसरो कोन्हे? कमंद में आसरो कोन्हे। भाण पाणी सभु महांगा लॻा पिया आहिनि। गुनी जो पाणी, मिशन जो पाणी, डीज़ल तव्हांखे ख़बर आहे महांगा लॻा पिया आहिनि। ट्रैक्टरनि जा ख़र्च, मज़दूरनि जी मज़दूरी हींअर वधीक न 20 रुपया मज़दूरी ॾींदा आहियूं, 22 रुपया मज़दूरनि खे ॾींदा आहियूं। अच्छा पोइ घर जो गुज़र सफ़र तव्हां कीअं पियो हले? एॾी वॾी महांगाई, अटो वठणु वञ त महांगो, खंडु वठणु वञ महांगी, कीअं पिया गुज़ारो कयो घर जो? बस हलाइण वारो पंहिंजी रब जी ज़ात आहे, पर ॾुखियो वक़्तु गुज़रिया था हींअर। कपिड़ो गंदी को वठण को कीअं सभु माना ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे।